ॿुधा त कहिड़ी लॻी पई आहे का सार संभार न आहे हिते बीहो संगत सॼी हिते बीहो त वीडियो करो मीडिया जा नौजवान ॿिया आहिनि हिते बीहो अॻिना का बि गाॾी न वञे कोना थी बीह रहो इहा हालत आहे असां सां मोहबत न आहिनि शुरू कोई मेन रोड को रोड जी हालत ही आ इते नोराज में रोड जी असन की हालत ही आई आ दोस्तों मेरन खां वठी पन्ने तारी रोड ॾिसो था पाए अरे मोटरसाइकिल खां वठी मोटरसाइकिल लाइन में आणो अरे अरे पिया मोटरसाइकिल पर बैनर लेन बैरन ये रोड के बारे में रेली कदिया और मेन चौक भी देखो कदिया शहर जो मेन चौक शहर की पिल्ला ये हालत ही लगी पया तो घणी हटता है तो समाज जो न पोते कोई सारे सारा कांडी नहीं और रोड की हालत ये भी थी या न सरकार जो न बता रहा है दोस्तों ये उसी से इन वीडियो से इन शुरू जेकी हालत आहे असांजो 4 यूनियन काउंसिलियूं आहिनि हिन रोड नवराजा रोड ते यूनियन काउंसिल बाइजी शरीफ यूनियन काउंसिल नवराजा यूनियन काउंसिल हिंगोरो यूनियन काउंसिल पावारी जागीर 50,000 वोटर आहिनि जेके इन रोड तां टपनि था हे वाहिद रोड आहे पन्या किलो जेको 24 कलाक हलंदो आहे 24 कलाक बंद न थींदो आहे तंहिं हूंदे बि हिन रोड आहे टोटल 10 किलोमीटर रोड जो सफ़र तव्हां 25 मिंटनि में मस कढंदो मोटरसाइकिल ते सो बि डेली तव्हांजा टायर पंचर थींदा डेली तव्हांजूं रिमां भॼंदियूं मोटरसाइकिलूं ठहराए ठहराए थकी पिया आहियूं हेलो हेलो कलाक कयो जो बाइक ते वञण में कलाक हा केतिरो टाइम लॻे थो पियो इन टाइम लॻण जे करे ई सॼा मसइला मसाइल आहिनि हे असां ॻोठाणा जेके बि आहिनि यूनियन काउंसिल जा निकिरी आया आहिनि हे असांजी पहिरें ॾींहं जी एहतिजाजी रैली आहे असां आला ऐवाननि ताईं इहे ॻाल्हियूं पहुचाइणु चाहियूं था इंतिज़ामिया ताईं पहुचाइणु चाहियूं था त असां सां एतिरो ज़ुल्म छो आहे छाजे करे जॾहिं सीपेक जे करे असां रोड तबाह थिया त सीपेक जा पैसा रोड डिपार्टमेंट खे मिलिया रोड डिपार्टमेंट उहे पैसा काथे ख़र्च कया आहिनि असांजो रोड छो नथो ठहे छो असां सां आख़िर एतिरो ज़ुल्म आहे छाजे करे आहे इहो हाणे वधीक तव्हां रोड जी हालत ॾिठी तव्हां उन खां पोइ अचो मोटरसाइकिल ते चकर हणो जेके सॼो ॾींहुं एसी कमरनि में वेठा आहिनि एसी गाॾियुनि में घुमनि था त लही करे मोटरसाइकिल ते चकर हणो जेकी असां हालत आहे 24 कलाक असांजी गुज़रगाह आहे हितां उन गुज़रगाह जी हालत ॾिसो त असांजो चेयरमैन साहिब खे 50 दफ़ो चई चुका आहियूं TMO खे 50 दफ़ो चई चुका आहियूं त बाबा असां सां हीअ हालत आहे हिते डिग्री कॉलेज ताईं तव्हां ॾिसो जेकॾहिं हाणे बारिश जी मुंद अचे थी पई बारिश जो पुड़ो पवंदो हिन रोड तां केरु टपी बि न सघंदो एतिरी असां सां हालत छाजे करे एतिरो ज़ुल्म असां सां छो आहे हिन वक़्तु असां सां इहे काफ़ी ॻोठनि वारा नौजवान जेके सभु कुझु गॾु आहिनि हारून जतोई थी वियो तव्हांजो दफ़र जतोई थी वियो नौराजा थी वियो बरकपुर थी वियो अलमाणी थी विया मलाणा थी विया अब्दुल्ला शाह गोड़ थी वियो रधा गोड़ थी वियो भंडकी थी वई उमरा पवारी थी वई वसीर झंडीर
बराने पसगिरदाई में जेके भी असां गोटनि जा गोठाणा शामिल आहिनि हिन वक़्तु पर असां इंतिहाई ज़ुल्म आहे इंतिहाई कर्ब वारी हालत में हो त 12 साल मां जेको आहे न रोड ठहे थो न केरु असांजी ॻाल्हि ॿुधे थो आख़िर असां एहतिजाज कयूं त कंहिंसां कयूं हे असां आयो असांजो असां इहो बि ॿुधाइणु चाहियूं था त असांजा जेके माण्हू ॻोठा ठही संभरी निकिरनि था ऑफिस जे लाइ कंहिं कमकार जे लाइ त उन सां शहर जे महिल पुॼंदा ऑफिस पुॼंदा ऑफिसर अचनि था केरु आहे भाऊ वो चए तो भाई मां त फलाणो आहे चए भाउ फलाणो आहे ॾिस तूं अलाए केरु आहे ॿाहिरि निकिर ऑफिस मां इहा हालत आहे शहर में निकिरनि था त वॻो थैली में खयूं अचनि हिते अची मटाइनि त ॿी ॻाल्हि आहे बाक़ी न त माना मुर्तला वज़ीर भाई मतलब ॻाल्हाईंदो ॻाल्हाए भाउ असांजो रोड जी हालत आहे माण्हू ज़हनी तौर ते बीमार थी विया आहिनि ज़हनी तौर ते मफ़लूज थी चुका आहिनि कोई बि असांखे इंसान सम्झो ई कोन थो वञे पियो हालांकि असां बेहतरीन तरीक़े सां रवेरी रहंदा पिया पंहिंजे मुल्क खे पंहिंजी सिटी खे बहरहाल पोइ बि असांजो रोड जेको आहे ज़ाहिर आहे असां सम्झंदा को नोगो एरिया आहे पाकिस्तान जो इलाइक़ो न आहे बहरहाल बलोचिस्तान में भी इनको वधीक बेहतर सूरत हूंदी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सभ खां पहिरियों त असां अपने दोस्तनि जा शुक्रगुज़ार आहियूं सभिनी ॻोठ वारनि जा जंहिं हिन प्रोग्राम में असां सां गॾिजी करे एहतिजाज में शामिल थिया आहिनि हे सिर्फ़ु कंहिंजो ज़ाती मक़सदु न आहे हे सॼनि ॻोठनि वारनि जो जेके बि हिन में 100 सवा 100 ॻोठ आहिनि ॿिया उन्हनि जो मक़सदु आहे हे रोड अॼु जो ख़राबु न आहे अलाए केतिरे टाइम खां वठी ख़राबु आहे असां सभिनी माण्हुनि खे चयो आहे जेके बि असांजा MP MN आहिनि हर दफ़े हर इलेक्शन में उनखे चवंदा आहियूं त असांखे महिरबानी करे पर कंहिं बि हिन महिल असांजे रोड ते पथर न रहिया आहिनि कमु कहिड़ो करायो सनी पतरी विझी करे हलिया विया सनो करे उहो रोड जेको 3 ॾींहं ते मोटरसाइकिल क्रॉस कयो आहे त उहो रोड पटिजी वियो आहे तव्हां पाण ॾिठो आहे साम्हूं रोड तव्हांजे आहे हाणे असां बस वारनि खे इहा गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे असांखे पने अखिल खां वठी सुमरा पहाड़ी अंदरा जागोड़ ताईं रोड ठहिराए ॾिनो वञे त असांखे हुनजी महिरबानी थींदी असां एतिरो ईमानदारी तकलीफ़ में आहियूं जे कल्ह टैक्सी वारो असां कराए विया आहियूं उहो टैक्सी वारो जॾहिं हुते पुॻो आहे उन असांखे पहिरें पई चयो साईं असांखे काॾे बि वठी हलो पर हिन रोड तां असांखे न वठी हलिजो त असां एतिरी हिन रोड जे करे तकलीफ़ आहे असां परेशान आहियूं महिरबानी करे असांखे रोड ठहिराए ॾिनो वञे त बस वारनि जी वॾी महिरबानी जंहिं हालत में थोरो थको रोड हिननि रिपेयर कयो मां इंजीनियर रोड जो नेशनल हाईवे में आहियां मां रोड खे बहितर सम्झां थो टेक्निकल माण्हू आहियां हिननि जेको रोड ठाहे विया उहो हिकिड़ो असफाल्टिक जेको रोड हुयो उनजे मथां हिननि थके तुम्बे DST रोड ठाहियो जॾहिं त असफाल्ट जे रोड जे मथां कॾहिं बि DST रोड न ठहंदो आहे हिननि खे अलाए कंहिं इहो फार्मूलो ॾिनो त हाणे तव्हां हिन रोड जे मथां DST कयो DST कॾहिं बि हिन रोड ते कोन रुकंदी महिरबानी करे असांखे असफाल्ट रोड ठाहिराए ॾियो तव्हांजी वॾी वॾी महिरबानी थींदी असां DC साहिब खे बि रिक्वेस्ट कयूं था त महिरबानी करे कुझु तवजो ॾियनि ठेकेदारनि खे कमु ॾियनि था उते को बि टेक्निकल माण्हू कोन्हे पंहिंजी मर्ज़ी सां अची जेको कुझु करिणो था त उहो करे वञे थो वञो सो असां वरी बि साईं खुर्शीद शाह साईं मुराद अली शाह ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब सभिनी खे हुकूमत वारनि खे चऊं था महिरबानी करे असांजो पुरअमन एहतिजाज आहे असां तव्हांखे रिक्वेस्ट करण लाइ एतिरा माण्हू गॾु थिया आहियूं महिरबानी करे को एक्शन खणो महिरबानी ममता समय जो शेर समय जो सैयद विलायत अमन शाह ही जेका बि संगत आहे जेका बि ॻोठाणा असां सां गॾु आहिनि उनमें उन्हनि जो भरपूर असां सां तावन आहे ऐं हीअ जेकी बि महिनत ऐं जंहिंजी कोशिशि आहे असां जंहिंजे कढूं पोइ लॻूं असांजो नदीम ख़ान हाणे ॻाल्हाईंदो ऐं नदीम ख़ान जूं जेतिरियूं कोशिशूं आहिनि उहे जारी ऐं सारी रहंदियूं हिते त एहतिजाज थींदो
पर सखर ताईं इस्लामाबाद ताईं असां एहतजाज कंदासीं हक़ वठण लाइ असांजो एहतजाज असांजो रिकॉर्ड कराइणो असांजो इहो हक़ आहे हिन वक़्तु नदीम ख़ान ॻाल्हाईंदो नदीम ख़ान लाइ ताड़ी थी वञे आला अख़्तियारनि खे इहा गुज़ारिश कयूं था त महिरबानी असांखे रोड ठाहिराए ॾिनो वञे कंहिं बि पार्टी जा कंहिं बि हिन सां वास्तो न आहे असांजो महिरबानी करे असांखे रोड ठाहे ॾिनो असांजे रोड सां जेका हालत आहे असांजो जेको अचणु वञणु आहे उहो असां ॾिसी रहिया आहियूं घर खां संभरी जेकर असां पने अकल निकिरूं था त घर में असांखे चवंदा त नदीम ख़ान पने वञे थो ऐं जंहिं महिल असां पने पुॼूं था त चवंदा भाऊ किथे मज़ूरी कंदो आहे सुबुह मज़ूर जी ज़रूरत ईंदे असां वटि असांजी रोड सां असांजी इहा हालत थी वञे असांजी गरीब आहिनि की बीमार आहे सीमार आहे अवेल आहे सारी राति जो अधु राति मंझि राति असां मरीज़ पने खणी कंदा जॻह में असांजो मरीज़ मरी थो वञे पर असां अस्पतालनि ताईं नथा पुॼाए सघूं असांजी रोड सां अहिड़ी हालत थी वई आहे असां डी सी साहिब खे गुज़ारिश कयूं था त इहे असांजो जेको एहतजाज थी हे पहिरियों एहतजाज मुंहिंजो जेको थी परमन एहतजाज थी हिन एहतजाज खां पोइ जेको मां एहतजाज हिन एहतजाज में असांजो कमु न कयो वियो जे असां लाइ कुझु न कयो त ॿियो एहतजाज जेको मां कंदुमि सखर प्रेस क्लब जे अॻियां परमन एहतजाज कंदुमि उन खां पोइ जे न थियो अञा बि कुझु त मां नेब में हलियो वेंदुमि नेब में बि कुझु न थियो त मां सी पैक खे बंदि करे मेन रोड खे बंदि करे डी सी साहिब खे चवंदुमि घुरायो उन खां पुछो त तूं केतिरा पैसा सी पैक वारनि खां वरिता तूं सीए जी गैस वारा जेके हिते ॻोठ में गैस ॻोल्हण आया एराज़ीअ ॾे वेट कैंप आहियूं तूं हुननि डी सी तूं गैस वारनि खां घणा पैसा वरिता असां तूं हुन रोड जा खां डी सी खां पैसा गैस वारनि खां पैसा डी सी वरिता त रोड जे लाइ ॾियो सी पैक वारनि खां त असां रोड पाण ठाराईंदा असांखे पैसा ॾियो डी सी साहिब हिन मथे पैसा पाण रखी वेठो आहे तुंहिंजी डी सी या मिल्कियत न आहे इहे पैसा तुंहिंजा नथी इहो ॿुधाए छॾियां थो इहे परमन मुंहिंजी एहतजाज थी पहिरीं ॻाल्हि मुंहिंजी पहिरें एहतजाज थी जेको ॿियो एहतजाज कंदो मां उहो बि परमन कंदो मां सकर प्रेस कंदुमि उहो बि परमन कंदुमि जेको मां टियों एहतजाज कंदो मां तोखे ख़बर पवंदी त नौराजनि जा जेके बि 100 ॻोठनि सां मिलनि था कलोड़ा जतोई मार केर बि जेके बि क़ौमा सईद जेके बि मिलनि थियूं जेके बि ॻोठ भया फ़कीर जेके बि ॻोठा मिलनि था इहे मूंसां नौजवान कुल हिकु थी मां सी पैक धार बंदि कयां हुते माण्हू धार ॾिसंदे हिन रोड ते धार माण्हू ॾिसंदे हिन रोड ते एतिरा तूं सी पैक ॾिसंदे तूं पाण मूंखे इलाज कंदे हाणे मां तोखे थो इलाज कयां तंहिं करे मां बांह ॿधी तोखे गुज़ारिश थो कयां मां बांह ॿधी अहिड़ा इलाज थो कयां असांखे रोज़ ठाहिराए ॾे बांह ॿधे सॼी संगत तोखे इलाज करे थी बांह ॿधी त असांखे रोज़ ठाहिराए ॾे ॿी में मां तोखे बांह न ॿधो मां बंदि करे चवंदोमांइ डी सी साहिब जीअं मां तोखे बांह ॿधियूं इन बांह बि ॿध इलाज बि करे ऐं हिन रोड ते तूं पाण बाक़ाइदे न बि ॾे त पहुची वञाए ऐं तोखे पोइ वेहणो पवंदो हाणे तूं ठेकेदारनि खे ॾींदे उहे ठीका खणी ठाहिराइनि उन खां पोइ जेको तूं ईंदे मां इलाज कंदे चवंदोमांइ सुबुह खां वठी शाम ताईं तोखे वेहणो पवंदो हिन रोड ते मूंखे रोड ठाहिराए ॾिनो वञे असांजी ॻोठ खां वॾी तूं न चाहे थियूं पहिरियों त तव्हां ॾिसो मेन रोड खां जेको मेन रोड खां असांजे ॻोठ ॾे असांजे ॻोठ ॾे जेको हे रोड वञे थो हे रोड असांजे ॻोठ ॾे वञे थो हितां पंहिंजी चौक क़ौमी शारा अथऊं जेको सव ॻोठ ॾे रोड वञे थो क़ौमी शारा अथऊं जेको ॻोठ नूराजन ॾे रोड वञे थो सूमरा पवार ॾे वेंदो अतरा शाह ॻोठ ॾे वेंदो चतोड़ ॾे वेंदो बयन ॾे वञे थो कलोड़ ॾे वञे थो हिन ॾे वञे थो अलाए केतिरा हिन रोड सां ॻोठ आहिनि मैं खुदारा असांजे भलाई कयो असांखे रोड ठाराइजो खुदारा हिन रोड ते हलंदो हे सूमरे साहिब हिकिड़ो सूमरो साहिब आहे बर्फ़ कारखानो चवंदे उहो चए थो मुंहिंजो भाउ आची आहे हीअं जी आहे कंहिं महिल मुंहिंजो भाउ फौज में आहे हीअं पोइ तूं फौज में तुंहिंजो भाउ आहे तूं समीर जा मराए तूं कलोड़ा मराए तूं इटड़ा मराए तूं कोराई मराए करे पोइ तूं हिन पाणी छॾे ॾे तुंहिंजो कुझु न थींदो छाजे लाइ तुंहिंजो पपी तूं भली ॻाल्हि लिखियो उंधारे में सोचो उंधारे में तूं सोच रहे में उंधारो कयो डर बि काब तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो आहे ककुल में तूं वीडियो कॉल ते घणियूं ॻाल्हियूं करे थो दीनियूं ॻाल्हियूं करे थो दीनियुनि ॻाल्हियुनि जा हे कम न हूंदा अलाह वारा त रस्ते ते सिर जे तानुआ बि परे कंदा त मथां कंहिं मुस्लमान भाउ खे कंहिं मखलूक जे लाइ मखलूक खे का तकलीफ़ अचे तूं जो कमु न आहे इहो ॿिए साहिब जे पाणी खे ठीक कमु कयो वञे न त ॿिए कमु ॿुधाए थो ॿिए जेको मसइलो पढ़णो पर मुरे ते जाके कंदोमांइ मां बर्फ़ कारखानो बंदि कराए पोइ मां सकर धरणो थो वञे टाउन जो कमु न आहे त तोखे पाणी कढी ॾे टाउन खे असां त तो वटि एनओसी बि कोन्हे असां चवनि बाबा खे चवंदा त महिरबानी करे उहो असांजो कल्ह बि ॻाल्हि ते असांखे हुन जवाबु हलो ॾिनो पाणी हुन कढायो अची उन जी वॾी महिरबानी आहे अॼु बि उहो पाणी कढाईंदो पंहिंजी ॿुधे थो हिन खां पोइ जिनारे जेको बि ठीको जेके नालियुनि जो आहे त नालियुनि जो ठीको जेको आहे पूरो करे ॾे अध में ठीको ॿिया सॼी नालियूं बंदि लॻी पयूं आहिनि ऐं फैक्ट्री वारे पर जेको पैसा वठंदो वञे उहो तव्हांखे लाइव ॾेखारे संगत मोबाइल तव्हांखे ॾेखारे रही आहे लाइव तव्हांखे ॾेखारे एनओसी तो कोन एनओसी न वठंदो आहे गैर कानूनी बर्फ़ कारखानो एनओसी न ॾिनो आहे एनओसी असां छाजे लाइ तुंहिंजो करे पोइ
ਇਹਨਾਂ ਦੇ ਲੋਕ ਜਾਇ ਤਾਂ ਕੋਈ ਕੰਮ ਦੀ ਬੇਅ ਛਾਰਨ में नहीं पर दुकाना बंद है पानी जो बाहर ढुकन बैठ गो है मन पर बड़ी है तो मन मन है मसलो अन्या मन अन्या इन कबवार भी काल तौर पर ठीक है असा आने प्रेस कर पे क्यों धरण वाला लाव जिंदा हेलो सोच रहे में औंधारो में सोच रवि कुमरो सोच रहे में औंधारो 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 हेलो